टे नाला जो सैयद असांजी एफआईआर में असीं कसमा कसीमी कुरान को था खणो सैयद असां एफआईआर बनाए टे नाला ॿ जेका सैयद हाणे मूं पाण एसे साहब खे चयो मूं पाण साईं खे चयो मूं चयो छा जो नालो ॾियो असीं उन चैम में होश में न हुआसीं असांजो कुंदर पुठो पियो असां होश में न हुआसीं असां पाण चयो मोहम्मद याकूब साहब पे नूनारी साहब पे ज़िम्मेदार ऑफिसर ने ही चवन था असी चालान में एड करियो था फर्दर जेको उनमें अचे या एफआईआर में भी कटे नालो था दियो या इन्वेस्टिगेशन में नालो एड था करियो करे एश्योरेंस ॾियनि था त इनमें को प्लेटफॉर्म थोड़ी है हां त वरी सुभाणे प्रोटेस्ट माण्हू वरी करे सघे थो सही एफआईआर जो गाली जो जेके हलन 50 माण्हुनि ते एफआईआर थी आयो इहो ॾिसो न उहा मूंखे ख़बर न आहे वो तां ख़बर कीअं कोन हूंदी न ख़बर या तां सां कंफर्म ॾियो कोन्हे या आहे असां ॿुधायो न हिकिड़ी ॻाल्हि या तां ॿुधायो त एफआईआर थी आहे या कोन्हे थी तां कंफर्म करे ॿुधायो हिकिड़ी शइ जॾहिं तव्हांजी एफआईआर थी वई आहे पोइ हीअ ग़लति अमल थी वियो तव्हांजो मथां थी वई न अकाउंट एफआईआर ग़लति थी आहे और स्टोरी कान्हे बेबुनियाद एफआईआर उठायूं नाला पुछो असां उनखे नाला ॿुधाया नाला ॿुधी असांखे ऑफिस में ॿाहिरि कढी छॾियो पोयां पंहिंजे हिसाब सां एफआईआर पढ़ी करे ॿुधायो सही कंदो पोइ फिरियादी उन राति पढ़ियो लिखियो काज़ी हो भाईजान मंसूर कोन काज़ी हो हिननि जे अलाइक़े जो मौजूद हो उन खे वठी आया उन काज़ी बि हिननि जे चवण ते हिननि पाण उन ते एफआईआर सही कई आहे टे नाला जो सैयद असांजी एफआईआर में असीं कसमा कसीमी कुरान को था खणो सैयद असां एफआईआर बनाए टे नाला ॿ जेका सैयद मूं पाण एसे साहब खे चयो मूं पाण साईं खे चयो मूं चयो छा जो नालो ॾियो असीं उन चैम में होश में न हुआसीं असांजो कुंदर पुठो पियो असां होश में न हुआसीं असां पाण चयो हेॾी पूरी दुनिया खे पाकिस्तान लेवल ते खां ये वीडियो वायरल थी वेंदो में बाक़ाइदा सही जो नालो आहे पोइ टे नाला ॿिया त उन जे इंस्टिगेशन ते डोड़ाए हिनखे राइफल जा फायर करे मारियो अथनि ठीकु आहे माना राइफल जा धक ठीकु आहे हुनखे शॉट गन जहिड़ा छा ठीकु आहे हुनखे शॉट गन हू डोड़ी भॻो आहे पोयां हुनखे धक हणी मारियो अथव मुंहं में त माना इहे शयूं ॿुध हीअ जेके इलेक्ट्रॉनिक शयूं जेके इंस्ट्रूमेंट आहिनि जेके रिकॉर्ड पिया थियनि माना इहे शयूं वेरी सो मच रिलेवेंट ठीकु आहे इहे शयूं डिनाए करे ई कोन था सघो तव्हां अच्छा SHO पंहिंजे तरफ़ां ॿिया कंप्लेन दाख़िल करे सघे थो छॾियो बाबा छोकिरो बीमार आहे जो अर्ज़ु आहे मामलो सवल हुआ मामलो हिननि जेका चाहिनि था कंप्लेन न उहा दाख़िल करियो में न कयो उन राति असां मूंखे चयो तव्हां अचो सुबुह जो 11 12 बजे असां केस जे आयो घुरायूं था जेका बि तव्हांजी स्टेटमेंट आहे तव्हां अचो रिकॉर्ड करायो तव्हां माण्हू को डिपूट कयो सुभाणे टाइम रखो कराची सुभाणे कराची असांजे केस हाई कोर्ट अञा यूनिवर्सिटी में 14-15 ॾींहं 3 ॾींहं एफआईआर भले परीहं असां अचो टोटल जेके मुतमइन स्टोरी मां थी सभु शइ थी चालान में नालो दाख़िल कनि था इन्वेस्टिगेशन में फर्दर इंक्वायरी में बि थिए 12 खां पोइ परीहं 12 बजे खां पोइ ठीकु आहे हाणे 12 बजे थोरो हींअर वाइंड अप कयो पोइ खत्म कयो ठीक है हींअर खत्म कयो 12 खां 2 बजे विच में हिन वक़्त जी का बि अहिड़ी का पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं पाण कानून ॾिसो न इन शइ खे न असां ॾिनी त हिते जीअं उत्तर में न ग़रीब माना वॾेरो बहरहाल हाणे हींअर जेका सिचुएशन थी आहे न इनखे लीव इट करे इनखे हिते सिंपल पोजीशन परीहं जेका बि अचे उहो ठीकु आहे हाणे तव्हां वाइंड अप कयो यार मानी में बशी लगा खाई वो बुधायो मतलब बशी लगा मानी खाई पिया भाई राज गाल समझण जी है जैसे जे मान समझी तो वने तो ठीक है न तो समझे तो पोताणी जिते थी ने हरूबरू हां ठीक है हे पंपायर और राज कुनारियो असा भाई असा कढू तो हारे मारे
हलो